सिज आहे। चांड्रो की आहे। दरअसल जदोजहद रोशनी आहे। जदोजहद मायूसी आहे, उन्हनि लाइ जदोजहद नाहे कई। उम्मीद आहे। जदोजहद मंजिल जो रस्तो आहे। पहाड़न जो रस्तो, पैर पिथू करण जो रस्तो, ॿियनि लाइ आसानियूं पैदा करण जो रस्तो। जदोजहद मुस्तक़बिल के जन्नत करे थी। ऐं हाल के मुतैन। दोज़ख उन जदोजहद जो नालो आहे जा फ़क़त ज़ात लाइ हुजे। इज्तिमा लाइ जीअंदड़ ज़िंदगी कसम सां तारीख़ में जाइ ठाहिण जो नालो आहे। पान ऐं पंहिंजे समाज के ऊंदाई जी आफ़त खां बचाइण। पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ उथी खड़ा थियो। आहे को जो असां सां गॾिजी हले ऐं हली उत्साह जा पेचरा घुमे। थोरो ॾिसो त सही, पंहिंजे अंदर में ॾिसो। अवां जदोजहद जो इरादो कयो ऐं राति ॾकण शुरू थी वई।